अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताबु आहे नाहियूं तारीख़ जे आईने में, लेखक ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं, छपाईंदड़ डाह पब्लिकेशन, छापो पहिरियों अक्टूबर 2012 ईस्वी। 79 सफ़नि ते मुश्तमिल आहे, पके जुल्द सां लेमिनेशन थियल बाइंडिंग। तारुफ़: पूरो नालो ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं उर्फ़े आम ग़ुलाम नबी। ॼम 28 जून 1969 ईस्वी। ॻोठ हाजी यार मोहम्मद नाहियूं, ज़िलो हैदराबाद। अदबी नालो अवल GM नाहियूं ऐं बाद में ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। प्राइमरी तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खेसाना मोरी 1980 ईस्वी। हाई स्कूल गवर्नमेंट हाई स्कूल टंडोजाम फार्म 1985 ईस्वी। कॉलेज कुछ अरसो गवर्नमेंट इस्लामिया कॉलेज बदीन, बाकी अरसो गवर्नमेंट मुस्लिम साइंस कॉलेज हैदराबाद 1987 ईस्वी। यूनिवर्सिटी मेरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो, B इलेक्ट्रिकल 1993 ईस्वी। मौजूदा नौकरी सीनियर मैनेजर सेल्स एंड मार्केटिंग, NEC कारपोरेशन इस्लामाबाद। अदबी शुरूआत 8वीं क्लास में हिकु नज़म सिंधड़ी असांजी आहे प्यारी उनवान सां लिखण सां। पसंदीदा सन्फ़ कहाणियूं ऐं अफ़साना। अदबी हिसो चंद रिसालनि में छपियल के कहाणियूं ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद लाइ लिखियल कुझु ड्रामा। किस्त पहिरीं अरपना। पंहिंजे वालदेन जे नाले मुंहिंजा वालदेन अज़ीम वालदेन जन मूंखे इल्म जी ॾियाटी हथ में ॾेई लिखण जे हिन लम्हे ताईं पहुचायो। ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। मौत अमर आहे, काइनात जी हर शइ फ़ना थियणी आहे। मुंहिंजे मरण खां पोइ जे मूंसां मिलणु चाहियो त मुंहिंजे क़बर ते वञण बजाए हिते ई हिननि पननि में ॻोल्हिजो। आउं अव्हां खे पंहिंजे लिखणनि में ज़िंदा मिलंदुसि। ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। दूर हूंदे बि दूर नाहियूं। हिते लाड़काणे जे प्रोफेसर्स कॉलोनीअ में रहंदड़ जंहिं सिंध जे सीनियर अदीब सां मुंहिंजूं कुझु कचहरियूं थियूं आहिनि, सो सिंध जो मारूफ़ कहाणीकार ऐं मुहक़िक़ अब्दुल वहाब सातो आहे। कचहरियुनि में अदबी ॻाल्हियुनि सां गॾु किताबनि जी छपाईअ जूं बि ॻाल्हियूं पियूं निकिरंदियूं हुयूं। सो हिकु ॾींहुं साते साहिब चयो त इस्लामाबाद में ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं रहे थो, जंहिंजो हिकु नंढो किताबु छपाइणो आहे, जंहिंमें संदसि दिलचस्पी नाहियूं ज़ात जे हवाले सां चयल पहाकनि ऐं चवणियुनि में आहे, छो त पहाका ऐं चवणियूं संदसि तहक़ीक़ जो ख़ासि मौज़ू आहिनि ऐं उन ते संदसि किताब छपिजी चुका आहिनि। हिन उहो पिणु ॿुधायो त नाहियूं साहिब जा हिकु ॿ ॿिया मज़मून बि नाहियूं ज़ात ते तहक़ीक़ जे हवाले सां आहिनि, जेके पिणु किताब में शामिलु थींदा। सिंधी हिकु क़ौम आहे, असांजी धरती, असांजी ॿोली ऐं असांजी सकाफ़त हिकु आहे, पर उहा जुदा जुदा ज़ातियुनि क़बीलनि ऐं बिरादरियुनि में विरहायल आहे। असांजी बदक़िस्मती त उहा विर्छ तनूअ जे हुस्नाकी बणजण बदिरां कई बदसूरत दाग़ बणिजी वई आहे। अलॻि अलॻि ज़ातियूं क़बीला ऐं बिरादरियूं हिक ॿिए ख़िलाफ़ु क़बाइली झेड़नि में पइजी वियूं आहिनि ऐं वतन हिक ॿिए जा माण्हू मारींदा, माल फुरींदा ऐं ॻोठ तबाह कंदा। ज़ात जी नंढ वॾाईअ में हर को पाण खे मोतबर ऐं ॿिए खे कमतर सम्झो वेठो आहे। उनखां सवाइ पाण खे सिंध जो ऐं सिंधी सम्झण बदिरां अजमी बणिजी अरब ऐं ईरान सां मिलायूं वेठो आहे। एतिरे क़दुरु जो बलोचिस्तान जो ऐं बलोच न हूंदो बि बलोच सॾाए ओॾां जी निस्बत ते फ़ख़ुरु पियो महसूसु करे, जॾहिं त उन्हनि ज़ातियुनि ते ठठोल कई थी वञे जेके कंहिं उमूमी किर्त सां लाॻापियल आहिनि। उनखां सवाइ कई तनज़ीमूं मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे नालनि सां पिणु मौजूदु आहिनि। उन्हनि सबबनि जे करे बि सिंधी हिकु क़ौम तौरु ओतिरी तरक़ी करे नाहे सघी जेतिरी उनखे करणु घुरिजे हा। उन पस मंज़र में कीअं कंहिं अहिड़े किताब जी पुठि भराई करे सघिजे थी जेको हिकु ज़ात जे बुनियाद ते लिखियलु हुजे। मुंहिंजे ख़्याल में उहो मक़सदु ई आहे जेको कंहिं किताब जे कार्ज खे चिटो करे थो, पोइ उहो साइंस ऐं फ़लसफ़े जे कंहिं मौज़ूअ ते हुजे, इल्म ऐं अदब जे कंहिं शोबे या सिन्फ़ बाबति हुजे, या ज़ात क़बीले या क़ौम जी तारीख़ ऐं जाग्राफ़ीअ जी ॼाण ॾींदो हुजे। असांजे अदीब दोस्त ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं जो ही किताबु नाहियूं तारीख़ जे आईने में बि उन तनाज़र में ॾिसणु ऐं पढ़णु घुरिजे। सिंधी ॿोलीअ में हिकु ॼाण भरी तहक़ीक़ी किताब जो वाधारो थियण जे ख़्याल खां
मूं अब्दुल वहाब साते खे किताब छपाइण जी ज़िम्मेवारी खणण जी हाउकार कई। महीनो खनि अॻु उन वक़्तु ई सहते साहिब बिना देरि ग़ुलाम मुस्तफ़ा जो मोबाइल नंबर मिलायो ऐं साणसि पाण बि ॻाल्हायो त मुंहिंजी बि गुफ़्तगू कराई। उहो असांजो पहिरियों आवाज़ी राब्तो हो। पाण अञा मिलिया न आहियूं, पर हाणे दूर हूंदे बि दूर न आहियूं रहिया। गॾियल दिलचस्पीअ असांखे वेझिड़ो करे छॾियो आहे। नायूं साहिब जी हिन किताब में जेतोणीकि कुल 3 मकाला आहिनि, पर उन्हनि मां ख़ासि करे पहिरीं 2 मकालनि में कई नंढा नंढा तहक़ीक़ी लेख मुख़्तलिफ़ उनवाननि तहत सिलसिलेवार समायल आहिनि, जंहिंसां मकालनि में तहक़ीक़ी अंदाज़ पैदा कयो वियो आहे। उन तर्ज़ ते जेकॾहिं सिंधी क़ौम जे ॿियनि ज़ातियुनि बाबति बि मवाद तारीख़ी तनाज़ुर में सहेड़ियो ऐं छंडियो छाणियो वञे त सिंध जे ज़ातियुनि जी हिकु जामिया तारीख़ जुड़ी सघे थी। अलबत्त हिकु ख़ासि ॻाल्हि जी निशानदही ज़रूरु कराइणु चाहियां थो त असां वटि केतिरा ई पढ़ियल लिखियल माण्हू बि क़ौम ऐं ज़ात खे हिकु चवंदा आहिनि, जेका हिकु वॾी ग़लती आहे ऐं जंहिंखां बचणु लाज़मी आहे, छो त उन सां असांजी सिंधी क़ौम विराइजी वञे थी। ग़ुलाम मुस्तफ़ा पिणु ज़ात ऐं क़ौम खे कई हंधनि ते साॻी माना में कतबु आंदो आहे। मां सभिनी दोस्तनि खे सलाह ॾींदुसि त हू उन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि खे हिकु माना में इस्तेमालु करण खे तर्क कनि, जो उन में असांजी इज्तमाही भलाई आहे। असां सिंधी क़ौम लाइ त पंहिंजी ज़ात बिरादरी या कबीले खे तर्क करे सघूं था, पर पंहिंजी ज़ात बिरादरीअ या कबीले लाइ सिंधी क़ौम खे तर्क करे नथा सघूं। रियाज़त बुर्रो, 19 सेप्टेम्बर 2012 ईस्वी, लाड़काणो। नाहियूं त आहियूं केरु? अल्लाह ताला काइनात जोड़ण खां पोइ धरतीअ ते आदम खे पंहिंजे ख़लीफ़े या नाइब तौरु मोकिलियो त जीअं संदसि तस्बीह तक़दीस सां गॾु संदसि फर्मा बरदारी करे ऐं संदसि ज़ात जी वॾाई ऐं वाखाण करे। धरतीअ ते टिड़ियल पखिड़ियल माण्हुनि जी सुञाणप ऐं शनाख़्त लाइ हर हिक जी शकिल शबीह में फ़र्क़ु रखियाई। मुहांडे ऐं रंग जे फ़र्क़ खां अलावा ज़ात ऐं निस्बत, क़ौमियत ऐं ॿोलीअ जो फ़र्क़ु पिणु रखियाई। उन खां अलावा मज़हबी फ़िरके बंदियुनि ऐं गिरोहनि जो तफ़ावत दुनिया अंदरि पिणु कार फ़रमा रखियाई। उन्हनि खां अलावा लक़बनि अलक़ाबनि सां पिणु नवाज़ियाई त जीअं हर हिकु इम्तियाज़ी हैसियत सां सुञातो वञे। फ़ौक़ियत पोइ बि उन्हनि शयुनि खे न ॾिनई। उन लाइ वटसि माण ऐं मापो तक़वा ऐं इख़लास जो आहे। पंहिंजे नाले ऐं ज़ात, ॿोली ऐं क़ौम सां हर हिक खे दिलि में मुहबत आहे। सभु को पंहिंजे पाण खे मोतबर ॼाणाइण लाइ पंहिंजे वॾड़नि जे कारनामनि खे साराहींदो आहे। उन्हनि जे कयल कुदनि कमनि खे बि उन करे पियो वधाए चढ़ाए पेश कंदो आहे त जीअं ॿियनि मथां पंहिंजे पाण खे आला नसब हुअण वारो ज़ाहिर करे। उहो ई सबबु आहे जो शुरूआत खां वठी माण्हू पंहिंजे वॾड़नि जा शुजरा जोड़ण ऐं उन्हनि खे यादि रखण जी कोशिशि कंदा आया आहिनि। हर हिकु कुड़म या कबीले वारनि पाण खे आलील नसब ज़ाहिर करण लाइ ख़ानदान जे अरडनि ऐं मोतबर माण्हुनि बाबति वॾा तूमार ॿधा त जीअं ॿियनि मथां संदन असरु वेहे। ईअं ॿियनि बि कयो। जेके वॾड़नि जूं ख़ूबियूं पाण न बयानु करे सघिया तन अखरनि ऐं लफ़्ज़नि जोड़ण जे माहिरनि खां किसा ऐं शुजरा जोड़ाए संदनी आवाज़ में बयानु कराया। ईअं भटनि ऐं भाननि, किसा ख़्वाननि ऐं कसीदागो माण्हुनि जो तबिको वजूद पज़ीर थियो, जेको पंहिंजी शीरीन ज़ुबानीअ सां सुस्त क़ौमुनि खे बि चुस्त, सुञनि खे सायूं ऐं कंजूसनि खे सख़ी ज़ाहिर करणु लॻो। संदन तारीफ़ में ज़मीन आसमान जा ॿई कोलाबा उन करे मिलाइण जा जुहद कया विया त जीअं उन क़ौम खे ॿियनि क़ौमुनि मथां शरफ़ हासिलु हुजे। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन क़िस्म जे शरफ़ खे इस्लाम अचण सां यकसर कटे फिटो कयो। वटसि इम्तियाज़ रंग ऐं नस्ल खे नाहे, यानी गोरे खे कारे ते ऐं कारे खे गोरे ते का फ़ौक़ियत नाहे, न वरी अरबीअ खे अजमीअ ते ऐं अजमीअ खे अरबीअ ते का फ़ौक़ियत आहे। वटसि इम्तियाज़ ऐं शरफ़ जा माण मापा जुदारा आहिनि। वटसि हर इंसान त छा हर साहदार जो क़दुरु आहे उन जे अहमालनि जी तौर तक उन जे इख़लास ऐं ईमान जी हलावत सां थींदी। जीअं त ज़ात पात वारी छात छूत खे शरफ़ भली न ॾिजे, पर सुञाणप ऐं शनाख़्त तौर उन खे यादि ज़रूरु कयो थो वञे। तंहिं करे ज़ातियुनि ऐं क़ौमुनि बाबति उस्मा इरजाल ऐं इमरानियाती उलूम जे वजूद में अचणु बि हिकु आफ़ाक़ी अमर आहे। उहो ई सबबु आहे जो हर माण्हू पंहिंजी ज़ात सां मुहबत कंदे वॾड़नि जा शुजरा ऐं निस्बतनामा जोड़े थो ऐं यादि करे थो। जीअं त ज़ात कांवनि खे बि प्यारी आहे, पोइ इंसाननि खे छो न हूंदी। अॼु त रतु रतु खे बाहि लॻियल आहे। हर माण्हू नफ़्सा नफ़्सीअ जे गहमा गहमीअ में ग़लतान आहे। खेसि ॿियनि जी जान त छा, पंहिंजी जान जी बि ख़बर नाहे।
ज़ात वारनि ऐं वेझनि मिटनि माइटनि खां हर कंहिंखे का न का शिकायत कंहिं न कंहिं पहुतल अहंज सबबु ज़रूरु आहे। उनखे कहिड़े मथे ते पई आहे जो वेठो संदन गुण ॻाए, निस्बतनामा ठाहे ऐं मथनि कूड़नि कारनामनि जा किसा खणाए। केॾी बि कोसाई ऐं कावड़ हुजे तॾहिं बि रतु दांगीअ ते वरी पवंदो आहे। रतु पाणीअ खां घाटो आहे, पाणी थी वहण वारो नाहे, मंझंदि नांग जे ज़हर जी मिलावट नाहे जो पाणेठ वांगुरु वही वञे। जॾहिं माण्हू पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खां दुनिया जे फेरिन गेरिन सबबु थोरो वितीर को थिए थो त खेनि यादि करे आसीस ऐं आथत वठे थो। पंहिंजी सुञाणप ऐं शनाख़्त खे वधाइण ख़ातिर वॾड़नि जी बहादुरी ऐं शुजात, इल्मी ऐं कलमी कारनामनि वग़ैरह खे सारे पाण खे तशफ़ी ॾिए थो। इंसान दुनिया अंदरि मोतियुनि ऐं मणियुनि वांगुरु टिड़ियल पखिड़ियल आहे। जॾहिं उहो ज़ात पात जे लड़ीअ में पोइजी थो वञे त खेसि ॻोल्हणो आसान थियो वञे। संदसि सरनामो निखरी निर्वार थो थिए। जीअं हथ में झलियल मोबाइल फ़ोन खे ॿिए फ़ोन सां कंट्री कोड, एरिया कोड ऐं इन्फरादी कोड ज़रिए ॻोल्हणु आसान आहे। बैंक जे हिकु अकाउंट मां ॿिए बैंक जे ॿिए अकाउंट में पैसा मुंतक़िल करणु कंट्री कोड ऐं एरिया बैंक ऐं पर्सनल कोड मिलाइण सां उते पहुचियो वञिजे। राईविंड जहिड़े सालियाने इज्तिमा अंदरि हल्के गली ऐं बांस नंबर जे ज़रिए मंझंदि वेठल माण्हूअ खे ॻोल्हणु आसान थियो वञे। हज जहिड़े वॾे इज्तिमा में मिना जहिड़े वॾे मैदान अंदरि मकतब, मुल्क ऐं ख़ैमे नंबर जे हुअण सां हाजीअ खे ॻोल्हणु आसान थियो वञे। ईअं ई दुनिया अंदरि किरोड़े इंसान अंदरि आयल ऐं हिकु जीतड़े वांगुरु जी वठी साहु खणंदड़ ऐं पलजंदड़ फ़र्द खे बि कनि अयामनि ताईं ज़ात पात ऐं हसब नसब ज़रिए ॻोल्हे निर्वार करणु आसान थियो वञे। उहो ई सबबु आहे जो हर को पंहिंजी ज़ात ऐं क़ौम, नसब ऐं हसब खे यादि करे थो, शुजरा लिखे ऐं लिखाए थो, मंझंदि हर फ़र्द जी निशानदही करे थो, पाण खे कंहिं इम्तियाज़ी जाइ ते बीहारण जी जुस्तजू करे थो, ज़ात बाबति चवणनि ऐं पहाकनि खे कठो करण जी जुस्तजू करे थो। जन चवणनि में कंहिं क़ौम जी ॻुझे नमूने तारीफ़ थियल आहे त यकदमि पंहिंजी ज़ात ॾांहुं मनसूब करे थो। मिसाल तौरु हिकु लुंडी 7 ॿुरड़ा खाधा, 7 नांगनि जा खाधल। मथियनि कहावतुनि में साॻियो ई लिकल बहादुरीअ वारो जज़्बो कार फरमा आहे, जंहिं तहत हर क़ौम उहा कहावत पाण ॾांहुं मनसूब करण लाइ तुकबंदी कई आहे। उन सां ॿियो न पर पंहिंजे ज़ात वारनि खे दलेर ऐं बहादुर साबित करण जी हिकु फज़ूल कोशिश कई वई आहे। हालांकि बहादुरी ऐं शुजात त परे जी ॻाल्हि आहे, ॾात बि ज़ात ते नाहे जो वहे सो लहे वारो तकवीनी रिवाज दुनिया अंदरि मौजज़न आहे। उनखां का बि क़ौम ऐं नस्ल बचियल नाहे। न कंहिंखे सूंहं सुकायो आहे ऐं न कंहिंखे अकुल मुंझायो आहे। हर हिकु पंहिंजे ज़हनी ख़ब्त में पुरबाश आहे, को कंहिं ते फलक आणण लाइ तयारु न आहे। सयद आहे त मेरो हुजण जे बावजूदु 5 सेरो आहे, सहतो आहे त सीट खां सवाइ नाहे, नाहियूं बि नांगनि खाधल आहे, मोची ऐं मेंगवाड़, कुंभर या हजम, वाढो या कोरी, भले कासिबी हुजनि पर अल कासिब हबीबुल्लाह वारी मदद तहत उन्हनि जो बि वॾो शान आहे। डिग्निटी इज़ इन लेबर, उहे बि शानाइता मानाइता आहिनि। जॾहिं ठिकर ऐं चमड़े जूं मोहरूं सिक्का राइजुल वक़्तु हुयूं, तन ॾींहंनि में कुंभरनि ऐं मोचियुनि जी बादशाहनि जे दरबारनि में छा हैसियत हूंदी, उनजो अंदाज़ो अॼु जे फाइनेंस माहिरनि जी इज़त मां लॻाए सघिजे थो। जेके कोरी कपिड़ो उणी ॾेसावर सां मुल्की वापार खे फ़रोग़ ॾींदा हुआ, तन जी हैसियत जो अंदाज़ो अॼु जे कारखानेदारनि जी हैसियत ऐं लय मां लॻाए सघिजे थो। उहो ई सबबु हुयो जो हिकु मेंगवाड़ मोचीअ खां जॾहिं ॻोठ में मौजूदु ज़ातियुनि ऐं निस्बतुनि बाबति पुछियो वियो त ठहप वराणियाई, हेक घर होनरो, हेक घर काजीरो, बाक़ी डाढ डोड थरी चवणी। हिकु घर सैद जो, हिकु घर असां पाक रोही पोटनि जो, बाक़ी आ लाट लूट साहती। थोरो कंदड़ काज़ी ऐं सैद जे ज़ात खे छॾे सहते ऐं ॿुरड़े ते त कोरी मोची बि फलक आणण लाइ तयारु न आहे। हर कंहिंखे पंहिंजी ज़ात ते एतिरो फ़ख्रु आहे, छो न हुजे। जंहिंखे असां घटि ज़ात था सम्झूं, छा उन जे घर राति जो ॾीओ नथो ॿरे? उन जे घर में ऊंद ऐं बुख सबबि रोशनी ऐं खाधे जो काल आहे? छा इज़त नफ़्स ऐं गैरत उन मां निकिरी वई आहे? सभु कुझु आहे, तंहिं करे त हर पथर पंहिंजी जाइ ते ॻोरो आहे।
साल 1973 ईस्वीअ धारे 8 दर्जे में नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में पढ़ण दौरान 2 ज़ातियूं ॿुधण में आयूं, जेके मूंसां गॾु ॿियनि केतिरनि शागिर्दनि लाइ नयूं पिणु हुयूं। हर को उन्हनि ज़ातियुनि खे ॿुधण खां पोइ थोरो खिलंदो ज़रूरु हुयो। मुराद उहा त ज़ात कहिड़े क़िस्म जी आहे। हिकु नाहियूं, ॿी हकिड़ो। हकिड़ो खे हाणे हे ते ज़बर सां पढ़ण पुॼाणा हाकिड़ो दरिया जी तहज़ीबी अदवार मां गुज़िरियल ज़ात सम्झूं था। जॾहिं त उन वक़्तु हे ते ज़ेर ॾेई पढ़ंदा ऐं ॾिसंदा हुआसीं, चवंदा हुआसीं हीउ हिकिड़ो त पोइ ॿियो केरु। नाहियुनि बाबति बि ईअं त हीउ नाहियूं त पोइ आहियूं केरु। नाहियूं बाबति छंड छाण ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं साहिबु पंहिंजी किताब अंदरि करे छॾी आहे, जेका पढ़ंदड़ खे सवलाईअ सां उते ई सम्झ में ईंदी, उते ई पढ़णु घुरिजेसि। लेखक सां मुंहिंजो ख़तनि ऐं फ़ोटुनि नेट ऐं ईमेल ज़रिए ई राब्तो ऐं तालुक़ु फ़ोननि लेखक सां मुंहिंजो ख़तनि ऐं फ़ोनुनि नेट ऐं ईमेल ज़रिए ई राब्तो ऐं तालुक़ु आहे। रूबरू अञा ताईं मुलाक़ात जो शरफ़ हासिल न थियो आहे। थियो ईअं जो किंजर रिसाले जेके नंबर कढिया पे तन में नाज़ सनाई साहिबु कुझु नंबर कढण लाइ मूं ते ज़िम्मेवारी रखी हुई। जन्मा अब्दुल करीम गदाई नंबर त शाया थी वियो, बाक़ी बरकत अली आज़ाद नंबर ऐं ज़ातियूं नंबर जंहिंजी ज़िम्मेवारी पिणु मूं ते हुई से छपिजण खां रहिजी विया। सिलसिला टुटी विया, कठा कयल मवाद रुली ऐं ज़माने जे दस्तबर्द थी विया। जंहिंखे पंहिंजे तहरीर जो ओनू हुयो तन त थिड़ी थफड़ी हिते हुते इज्तिमाही न त इनफरादी तौरु छपाए बि छॾिया। केतिरो मवाद त अञा ताईं बि हेॾे होॾे आहे। बहरहाल ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं साहिबु नाहियूं ज़ात वारो मज़मून मोकिले विसारे न वेठो। बार बार नाज़ खे फ़ोन कंदो रहियो, जंहिं मुंहिंजो नंबर ॾेई जान छॾायसि। जॾहिं त मवाद जीअं मूंखे मिलियो हुयो तीअं नाज़ साहिब खे मोकिले छॾियो हुयुमि। ग़ुलाम मुस्तफ़ा वटि बि फ़ोटो कापी न हुई, जंहिं करे खेसि ॾाढी उणतुण हुई। केतिरा साल फ़ोन ऐं ख़तनि ज़रिए राब्तो रहियो, नेठि अलाए किथां उहो मुसवदो खेसि मिली वियो। अंदाज़ो आहे त नाज़ ई खेसि हथु करे ॾिनो हूंदो, सो ॾियारे मोकिलियाईं। वटसि इस्लामाबाद में सिंधी कंपोज़िंग जी सहूलियत न हुई, जंहिं करे तुर्त कंपोज़र खे ॾिनमि त काथे गुम न थी वञे। बहरहाल खेसि जस हुजे जो हड़ा वणा ऐं हंजा गंजा मथसि ख़र्चु करे छपराइण जा जतन कया अथाईं ऐं पंहिंजे कुल्हनि ते हिकु क़ौमी ॿार खां आजो कयो अथाईं। रब पाक खेसि वॾी ॼमार ऐं वॾड़नि जी साझा अता करे। इंजीनियर अब्दुल वहाब सतो, प्रोफेसर्स कॉलोनी 99 कंबर रोड लाड़काणू 9/12/2012 ईस्वी। आहियूं पोइ बि सदायूं नाहियूं। असांजे मुआशिरे में ज़ात खे वॾी अहमियत हासिल आहे। असीं पंहिंजे नाले ऐं अमल खे वधीक ज़ात ज़रिए सुञाता था वञूं। असीं पंहिंजे नाले ऐं अमल खां वधीक ज़ात ज़रिए सुञाता था वञूं। उन ॻाल्हि जो अहसासु स्कूल वारे ज़माने खां ज़ोर वठणु लॻो। जॾहिं ॿियनि घणनि ज़ातियुनि वारनि दोस्तनि सां वास्तो पियो, अक्सर दोस्तनि खे नाहियूं ज़ात पहिरियों दफ़ो ॿुधंदे ऐं न सम्झंदे महसूसु कयमि। ॾाढी मुश्किल सां खेनि नाहियूं ज़ात सम्झाइणी पवंदी हुई। उन जा केतिरा ई सबब आहिनि। हिकु त असांजी ज़ात जा माण्हू तादाद में थोरा आहिनि, घणो ॿाहिरि निकितल ऐं ॿियनि क़ौमुनि सां लह विचण में न आहिनि, तालीम ऐं समाजी मैदान में बिल्कुलु पोइते पियल आहिनि वग़ैरह। उन्हनि ॾींहंनि में बाबा साईंअ जे क़रीब रहंदे खांसि वॾनि जे किसनि ज़रिए नाहियूं ज़ात जी असलियत बाबति कुझु ओञाण मिलणु शुरू थियनि। कुझु दिलचस्पी वठण ते मालूम थियो त कनि माण्हुनि वटि शुजरा मौजूदु आहिनि, पर उन्हनि सां मिलण खां पोइ नाउमीदी ऐं परेशानी वधी वई जो वटनि अमली तौरु कुझु बि मौजूदु न हो। कई भेरा नाहियूं ज़ात ॿुधाईंदे बि ऐब महसूसु कयुमि ऐं सोचियुमि त जेकर कुझु सम्झ वंदनि सां मिली ज़ाती मटाई वञे। अहिड़ी सूरत हाल में 1986 ईस्वीअ में हिकु नज़म आहियूं पोइ बि सदायूं नाहियूं जे सिरे हेठि पिणु लिखियमि। बाबा जी सोबत में रहंदे ऐं संदसि किसनि में दिलचस्पी वठंदे नाहियूं ज़ात बाबति कुझु पका ओञाण ऐं रस्ता निकिरंदे नज़र आयमि। थोरी खोज ऐं बाबा जे हिमथाइण ते कुझु वधीक मज़बूत ऐं हिमत अफ़ज़ा सबूत मिलणु शुरू थिया ऐं हिकु शानदार ऐं शफ़ाफ़ आईनू जुड़ंदे महसूसु कयमि। अदबी दुनिया में पेर पाईंदे जॾहिं कहाणियूं, रेडियो ड्रामा ऐं ॿियो कुझु
ज़ोर शोर सां लिखणु लॻुसि। तॾहिं पंहिंजी ज़ात जी तारीख़ लिखण जी ज़िमेदारी पाण ते वधि खां वधि भायमि ऐं ईअं यूनिवर्सिटीअ जे आख़िरी इम्तिहान ॾियण बाद कुझु अज़ीज़नि जे मदद सां सिंध में नायूं ज़ात जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयुमि। सीने में छुपाए रखियल तारीख़ वारनि झूननि सां मिली संदनि किसनि खे नोट कयुमि। किताबी शहादतुनि ऐं ॿियनि माण्हुनि खां मिलंदड़ रवायतुनि सां उन्हनि जी भेट करे वसआर हिकु हक़ीक़ी ऐं सची तारीख़ हासिलु करण जी कोशिशि कयुमि। सन ऐं तारीख़ुनि जी भेट उन दौर जे ओलिया इकराम जे ॼम ऐं वफ़ात जे तारीख़ुनि जे हवाले सां कयुमि जो कंहिं हद ताईं उहे मुसदिक़ा ऐं तहक़ीक़ करे महफ़ूज़ कयल आहिनि। उन सॼे कम में रहनुमाई ऐं हिमत अफ़ज़ाई वरी बि पंहिंजे वालिद मोहतरम खां मिलंदी रही, जंहिं करे अॼु जॾहिं हिन कम जी अरपना संदसि हवाले सां करे रहियो आहियां त हिकु तरफ़ ख़ुशी ऐं फ़ख़ुरु थो महसूसु थिएमि त ॿिए पासे ॾुख पिणु जो अॼु हू ही सभु कुझु ॾिसी न सघियो आहे। हिन सफ़र में जेके ॿिया मददगार रहिया उन्हनि मां बि काफ़ी हाणे हिन दुनिया में न आहिनि रहिया। पंहिंजी ज़ात जे माण्हुनि जे इल्मु अदब खां दूरीअ ऐं पंहिंजे तारीख़ खां नावाक़फ़ीअ खे महसूसु कंदे बि ॾाढो ॾुख थो थिए। अॼु खां कुझु साल पहिरीं सिंधी सातघर हैदराबाद तरफ़ां जॾहिं किंजर रिसाले जो ज़ातियूं नंबर ऐं ॻोठ नंबर कढण जो ऐलान कयो वियो त ॾाढी ख़ुशी थियमि। पंहिंजे कम खे हिकु इब्तिदाई कामयाबी ऐं पंहिंजी ज़ात जी आमो ख़ासि ताईं पहुचाइण जो ज़रियो महसूसु थियुमि। उन करे हथु कयल मवाद खे रिसाले जी घुरजार मज़मून जी सूरत में तरतीब ॾिनमि। बाद में ॻोठ जो ज़िक्र त ॻोठ नंबर में छपिजी वियो, पर ज़ात वारो असुलु मज़मून किंजर रिसाले जे कनि मजबूरियुनि सबबि ज़ातियूं नंबर न निकिरण करे न छपिजी सघियो। ईअं साल गुज़री विया, मज़मून बि गुम थी वियो। असल में मुंहिंजो मक़सदु ही मज़मून शुरूआती तौरु किंजर में छपाइण जो इहो बि हो त हिकु दफ़ो आम माण्हुनि जे हथ में अचे त जीअं उन ते का राय अची सघे। इन तरह रिवायतुनि जी टेका टपणी खां पोइ उन्हनि खे कंहिं बहितर शक्ल में किताबी सूरत में छपाइजे। वक़्तु तेज़ीअ सां गुज़री वियो, रोज़गार बहाने इस्लामाबाद अचिणो पियो, जंहिं करे ॻोठ ज़ात ऐं लिखण खां तक़रीबन कटिजी वियुसि। जॾहिं बि ॻोठ आयुसि त पंहिंजनि ऐं पंहिंजे ज़ात वारनि खे इल्म ऐं अदब खां दूरि ॾिसंदे सख़्तु अफ़सोस ऐं ॻणती थियमि। गुज़िरियल साल 2011 ईस्वीअ वारनि हानिकार बरसातुनि में जॾहिं घणो कुझु नुक़सानु थियो, उन्हनि में मुंहिंजा ॻोठ वारे घर में रखियल किताब ऐं कलमी नुस्ख़ा बि बारिश जे भर चढ़ी विया। उन्हनि मिड़नी ॻाल्हियुनि ॻणतीअ में विझी छॾियो अथमि ऐं पउ कयुमि त जेतिरो जल्द थी सघे हीअ मज़मून छापे पंहिंजी ज़ात जे माण्हुनि ताईं संदनि हीअ अमानत पहुचायां। लख लाइक इंजीनियर अब्दुल वहाब सहतो ऐं रियाज़त बुर्डो साहब जा जन जी मुहबत महिनत ऐं मदद सां हीअ क़ौमी कमु किताबी सूरत में अव्हां जे हथनि में आहे। हीअ मज़मून नायूं ज़ात जे का मुकमिल ऐं बिल्कुलु पकी तारीख़ नथी चई सघिजे, पर छो त ख़ुदि सिंध जी तारीख़ बि अञा ताईं मुख़्तलिफ़ रिवायतुनि ऐं किसनि जे बुनियाद ते ॿधल आहे। तहक़ीक़ जी गुंजाइश बिल्कुलु मौजूदु आहे। घणियूं शयूं अञा बि लिखण खां रहिजी वियूं आहिनि। चंद ख़ासि ॻोठनि खां अलावा नायूं ज़ात जे मिड़नी ॻोठनि जो ज़िक्र घणनि ई बुनियादी सबबनि करे कलमबद्ध करण खां रहिजी वियो। वक़्त ऐं वसाइल जी कमीअ जे करे कच्छ, थर ऐं हिंदुस्तान जे राजस्थान में मौजूदु नाहिन जो ज़िक्र न अचण सबबि हीअ मज़मून अगरचे अणपूरो चई सघिजे थो, पर पोइ बि तारीख़ी एतबार खां नायूं ज़ात तोड़े ॿियनि नंढनि समाट क़ौमुनि लाइ हीअ मज़मून उमीद थी कारगर ऐं हवाले लाइक़ु रहंदो। हिन मज़मून ज़रिए हिकु बुनियादी ढांचो तरतीब ॾियण जी कोशिशि कई अथमि। साम खां आर्या ऐं अरबनि खां अॼु जे दौर ताईं जेकी रिवायतूं उञाण हवाला लिखतूं ऐं बयान मिली सघियमि, उन्हनि खे छंडे छाणे तरतीब ॾेई अव्हां साम्हूं अव्हां जी अमानत रखी अथमि। कोशिशि करे सिर्फ़ु उहे रिवायतूं ऐं हवाला कलमबंद कया अथमि जन जी तस्दीक हिक खां वधीक रावियुनि कई आहे। ख़्वामख़ा नायूं ज़ात खे ऊचो या घटि ॾेखारण खां परहेज़ कई अथमि, न त नायूं ज़ात खे मुतहिदा अरब इमारात जे शेखुल निहान सां मिलाइणु चाहियो अथमि, न वरी समा घराणे जे आख़िरी बादशाह जाम निदो जो पोयर साबित करण लाइ हथरादू हवाला ॾिना अथमि। जेकी सच साम्हूं आयो अथमि खणी अव्हां अॻियां पेश कयो अथमि। मूंखे उन ॻाल्हि जो कवि ईमान आहे त अव्हां मां ई कंहिंखे अलाह हिमत ॾींदो जो हिन में जेकॾहिं रोज़ डायरीअ जो हिकु पन्नो पंहिंजे बारे में लिखे बि
लिखी बि इज़ाफ़ो कंदव त हूं त तारीख़ जो सिलसिलो ठही पवंदो। दुआ आहे त अलाह पाक असां सभिनी जो हादी हामी ऐं रहबर रहे। ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं 4 अगस्त 2012 ईस्वी, इस्लामाबाद।